प्राइवेट अॼुकल्ह स्कूल बि जाम आहिनि, पर सरकारी स्कूलनि जो मयार तव्हां छा था सम्झो? सर, हाणे सरकारी स्कूलनि जो जेको मयारु आहे उहो सभिनी तव्हां ई असांजे साम्हूं आहे। 1990 खां पहिरीं जेको सरकारी स्कूलनि जो मयारु हो उहो मुंहिंजे ख़्याल अॼु जे प्राइवेट खां बहितरु हो, पर हींअर मां बज़ाते ख़ुदि जेको आहे मुतमइन न आहियां अञा। हाणे जेकी नई अपॉइंटमेंट थी आहे ऐं कुझु जेके मयर्स जेके आहिनि गवर्नमेंट प्रति आहिनि उन खे ॾिसी करे चई सघिजे थो त हाणे असां उन तरफ़ वञूं पिया। ऐं असां लाइ ॿियो को बि जेको आहे रस्तो न आहे, सिर्फ़ु इहो ई रस्तो आहे त असांजा जीअं पहिरीं गवर्नमेंट जा इदारा हूंदा हुआ, 90 खां पहिरीं असांजो उस्ताद हो ऐं उस्ताद ज़िंदा हो ऐं पंहिंजो फ़र्ज़ शनासीअ सां कमु कंदो हो। असां वरी बि इहा जेकी उमेदु कयूं था त असांजो हींअर मौजूदा उस्ताद जेको आहे उहो साॻियो 90 खां बिफोर वारो उस्ताद साबित थींदो ऐं असांजा ॿारड़ा जेके आहिनि उहे ई साबित थींदा। ऐं मुंहिंजे ख़्याल में असांजा जेके सरकारी इदारा आहिनि उन्हनि खे उहो पंहिंजो किरदारु जेको अदा करणु घुरिजे, पब्लिक जी ख़िदमत करणु घुरिजे। छो त बुनियादी जेकी तइलीम आहे आर्टिकल 25 जे तहत हर माण्हूअ जो बुनियादी हक़ आहे ऐं SDG 4 जे तहत हिन वक़्तु दुनिया जे सभिनी मुल्कनि इन ते इतफ़ाक़ कयो आहे त विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन हर माण्हू जेको आहे उहा सुठी ऐं मयारी तइलीम ताईं जेको आहे रसद रखे ऐं रसद ॾियणु जेको आहे रियासत जो कमु आहे। ऐं इंशाअल्लाह ताला गवर्नमेंट ऑफ सिंध जेके मयर्स वता आहिनि मेरिट जेको आहे बुनियाद ते जेकी हींअर अपॉइंटमेंट थी आहे जंहिंसां तक़रीबन असांजी जेको आहे खोट ख़तमु थी वई आहे टीचर्स जी ऐं असांखे सुठा पढ़ियल लिखियल जेके आहिनि उस्ताद मिलिया आहिनि। इन खां अलावा ॿियूं जेके मयर्स आहिनि जिनमें गर्ल्स स्टाइपेंड आहे या उन खां बायोमेट्रिक आहे, इहे कुझु सुठियूं जेके आहिनि शयूं मुतारिफ़ थियनि पियूं ऐं असांखे उमेदु आहे त इन सां तइलीम जेको आहे इम्प्रूव थींदी ऐं जेके सरकारी इदारनि जो जेको इन्वायरमेंट आहे उहो बहितरु थींदो। जॾहिं हिते सुठी तइलीम मिलंदी, इन्वायरमेंट बहितरु थींदो त मुंहिंजे ख़्याल में पब्लिक हेॾे जेको आहे रुख़ कंदी। ऐं फ़िलहालु असां इहो ई चई सघूं था त असां पुर उमीद आहियूं त इंशाअल्लाह ताला मुस्तक़बिल क़रीब में इहे सभु शयूं जेके नजीब थी वेंदियूं।